कराची के शहर सचल ॻोठ में पेट्रोल पंप ते जेको ही पेट्रोल पंप रात जो ऐलान थियो महांगो उन बाबत असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे अवाम सां। वधण सां आवाम ते तमामु घणो शइ जो भार पए थो, आवाम परेशान थी वञे ऐं पेट्रोल जीअं वधे थो त हर शइ जा अघु वधी था वञनि। पेट्रोल घटि थिए थो त का बि शइ घटि कान पई थिए, जो हुकूमत हिते नज़र ई कान थी अचे। जेको शख़्स पंहिंजो घर नथो हलाए सघे उहो हुकूमत कीअं हलाईंदो। असां इनशाअल्लाह पीपल्स पार्टी हिन शइ जो लाइ अमल जोड़े पई, एहतजाज भरपूर थींदो, असेंबली में बि थींदो, सेनेट में बि थींदो। इनशाअल्लाह हिन खे हुकूमत ओचितो माना का ख़बर ई न। 25 रुपया आवाम त हिकु मथां लॉकडाउन जे करे आवाम पहिरियों परेशान हुयो। घरनि खां मतिलबु कमाइण जा जेके वसीला हुयासीं बंदि थी विया। वरी हाणे ओचितो जो पेट्रोल महांगो थींदो, सभु को परेशान बि थींदो। 25 रुपया एॾो सारो आहे, एतिरो माना लाहे आया पेट्रोल, वरी उन्हनि जो वधाइण जो 300-400 रुपये कमाता है, कहाँ से पेट्रोल डलवाएगा, कहाँ से काम करेगा। पेट्रोल सस्ता करें, सब चीज़ें गरीबों को तो थोड़ा रिलीफ दे ना। ये अपने पेट भर रहे, खा पी रहे हैं, कोरोना पे सब पैसे अपने पास रख रहे हैं। कोई खबर नहीं थी कि पेट्रोल बढ़ रहा है, रातों रात इन लोगों ने पेट्रोल आवाम के ऊपर बम गिरा दिया है। लिहाजा ये हुकूमत को सोचना चाहिए ये काम नहीं करे, क्योंकि महंगाई आगे इतनी बड़ी और बजट में हुकूमत ने कुछ लोगों का सोचा नहीं है। वफाक ने तो कुछ सोचा नहीं, सूबाई ने तो फिर भी 10% लोगों को दिया है। लिहाजा हुकूमत को ये चीज़ सोचनी चाहिए कि आवाम का कुछ ख्याल करे। क्या मुतालबा है? हमारा ये मुतालबा है कि पेट्रोल जैसे नवाज शरीफ की हुकूमत में कम था ना, वैसे ही कम होना चाहिए पेट्रोल, क्योंकि लोग अब जैसे लॉकडाउन भी चल रहा है, लोग अपना नहीं पूरा कर पा रहे, तो पेट्रोल बढ़ गया, उससे उनकी मुश्किलात और बढ़ जाएगी। ॻाल्हि ॿोल ॿुधी हिननि जो चवणु हुयो, ख़ासि तौर ते रक्षा मोटरसाइकिल चिंची वारनि जो चवणु हो त असां ग़रीबत में पहिरियां ई परेशान आहियूं, कोरोना वॻा के ऐं हाणे बि वधीक परेशानियुनि में असांखे हे जेको पेट्रोल जो बम किरायो आहे इंतिहाई परेशान। हिननि जो इहो मुतालबो हो वज़ीर आज़म खां त हीउ जेको ऐलान आहे इहो वापसि वरितो वञे ऐं अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन टीम के साथ एजाज़ अली चांडियो।